नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के कराची में खबर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ शहीद नाज़िम जोकियो जी शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट हथ करे वरती है, जंहिंमें नाज़िम जोकियो ते बदतरीन तशद्दुद थियण जी तस्दीक कई वई है। शुरुआती रिपोर्ट में चयो वियो आहे त नाज़िम जोकियो जा हॾा ऐं पासराटियूं भॻल हुयूं, संदसि मथे ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि ते बि सख़्त तशद्दुद कयो वियो हो। रिपोर्ट मूजिब नाज़िम जोकियो जी वेक वारी जाइ ऐं नाज़िक इज़वे ते बि धक लॻल हुआ। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब नाज़िम जोकियो जे जिस्म जे हर हिस्से ते तशद्दुद जा निशान मिलिया। जिना अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर समिया सईद अवामी न्यूज़ सां फोन ते ॻाल्हाईंदे चयो त नाज़िम जोकियो जो लाश 3 नवंबर ते शाम 4 वॻे अस्पताल आंदो वियो हो। पुलिस 6 वॻे कागज़ी कार्रवाई मुकमिल कई ऐं 7:30 वॻे पोस्टमार्टम शुरू कयो वियो, जेको 8:30 वॻे मुकमिल कयो वियो। डॉक्टर समिया चयो त पोस्टमार्टम जी जारी कयल शुरुआती रिपोर्ट मूजिब नाज़िम जोकियो जे चेहरे ते, मथे ते, छाती ते, पुठी ते ऐं ॼंगुनि ते धकनि जा निशान नज़र आया। डॉक्टर समिया चयो त नाज़िम जोकियो जे मथे में लॻल धकनि जो जाइज़ो वठण लाइ जॾहिं इन खे खोलियो वियो त हिन जे मेडियाले ताईं रत पकड़ियल नज़र आई। नाज़िम जोकियो जे समूरे जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूद हुआ। सभ खां वधीक तशद्दुद जा निशान संदसि ॼंगुनि ऐं जिस्म जे पुठिएं पासे ते नज़र आया। नाज़िम जोकियो जे मथे ते कंहिं वज़नी शइ सां धक हयां विया, जंहिंजे करे हिन जे दिमाग़ जे ॿाहिरां तोड़े अंदरें हिसे यानी मेडियाले ताईं रत पकड़ियल नज़र आई। डॉक्टर समिया चयो त केमिकल एग्जामिनेशन रिपोर्ट 2 ॾींहंनि अंदर साम्हूं अची वेंदी, जंहिं मां नाज़िम जोकियो जे मौत जो कारण मालूम थी सघंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।